जानिब अन्या केतरा फोटो कढंदे? बस हिकिड़ो लास्ट आखिरी फोटो है। बस हाणे मूंखे सभु फोटो ॾेखार। हाँ। जानिब तोखे फोटोग्राफी ॾाढी सुठी ईंदी आहे। मूंखे फोटोग्राफी खां सवाइ ॿियो ईंदो ई छा आहे? छा तोखे प्यार करणु नाहे ईंदो? आउं सम्झां थो त आउं अजायो तुंहिंजो वक़्तु ज़ाया कंदो आहियां। तूं नक जो ॾाढो पको आहीं। मेरू मूंखे नक आहे किथे? इहो बीठो अथई नक। मेरू नक असल में ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकु उहे नक जेके ज़ाहिर हूंदा आहिनि पर उहे नक हूंदा न आहिनि। ॿियो उहे जेके ज़ाहिर नाहिनि हूंदा पर असल में उहे ई नक हूंदा आहिनि। इन जो मतिलबु तुंहिंजो नक बीठो आहे ऐं तूं उहो ई। मेरू तूं मूंखे जेको चवंदी आउं उहो ई आहियां। बस रुको मूंखे प्यार करणु नाहे। ओए प्यार करणु सिखी छो नथो? मेरू मूं इलाही सारियूं रोमांटिक मूवीज़ ॾिठियूं आहिनि पर अलाए छो मूंखे उहो अंदाज़ ऐं उहे डायलॉग ईंदा ई न आहिनि। चरिया प्यार करण को फिल्मुनि मां सिखबो आहे छा? प्यार करण ऐं सिखण जे लाइ ही हेॾा ख़ूबसूरत मंज़र ई काफ़ी आहिनि। आसपास रुगो पाणी आहे ऐं ॾिसो न पाणी में ही हेॾा सारा होड़ा बीठा आहिनि ऐं उन जे मंज़रनि में पाण हिकु ॿिए जे फोटो कढूं पिया, खिलूं पिया ऐं प्यार सां ॻाल्हायूं पिया। इहो सभु कुझु प्यार न आहे त ॿियो छा आहे? हाँ मेरू इहो ई सभु कुझु प्यार आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।